सोच तूं परेशान न थी। पुलिस में मुझी जान सुञाण आहे। मां रात ताईं चाचा के आजाद कराए वठंदुसि। बाबा जे मथां खून जो केस आहे, एतिरो आसानी सां बाबा खे कोन छॾींदा। ही पैसनि जो दौर आहे। पैसनि ख़ातिर हर माण्हू विकामण लाइ तयारु आहे। त पोइ ॿुधाए त इन ये सूबेदार जो मां दीन ईमान कीअं न ख़रीद करे सघां थो। चयमि त राति ताईं चाचा साईं ॿाहिरि हूंदो। वक़्तु जेकॾहिं तो में सच्चाई हूंदी न त तूं बाबा खे राति ताईं आज़ाद कराईंदी। भागा ये ॾींहं ॾिठे जो ॻोठ में न अचो। किथे कंहिंजी नज़र न पइजी वई तो ते। ज़रूरी कमु हुयो तॾहिं अचिणो पियो। ॻाल्हि करे ईंदा पेर ॾाए। चाचा बहावल गिरफ़्तार थी चुको आहे। सूबेदार जे मथां मुंहिंजो ई ज़ोर हुयो। चाचा बहावल खे मीरा ऐं मूसा जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे सघूं था त पोइ उनखे गिरफ़्तार कराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई बाबा? मूंखे नथो लॻे त तव्हां बहावल खे मीर ऐं मूसा जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे सघो था। मूं चाचा बहावल जी दिलि में उन्हनि जे ख़िलाफ़ ज़हर भरे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं मां चाचा बहावल खे थाणे तां छॾाइण में कामयाब थी वञा थो त पोइ चाचा बहावल खे मूं मथां पूरो पूरो भरवसो थी वेंदो। त पोइ वञ वक़्त तूं वञी बहावल जो भरवसो हासिल कर। मां सूबेदार खे फ़ोन करे थो छॾियां, पर ॻाल्हि यादि रखजांइ हर हाल में मूसा ऐं मीर जे ख़िलाफ़ न बहावल खे हथियार तोड़ तोखे मैदान ते लाहिणो पवंदो। ईअं ई थींदो बाबा। निकिरण जी कर, तोखे हिते केरु ॾिसी न वठे। एतिरो जल्दी आयो ऐं वापस मोटी वियो। केर थो थी सघे? ही माण्हू केर थो थी सघे? किथे इहो नवाब खान सां मिलण लाइ त नाहे आयो? केर आ केर आ केर आ? इन जी पक्की जांच करणी पवंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।